नाजिया शागिर्द तंज़ीम निशात तरफ़ां हलंदड़ साल खे तालीमी साल तौर मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे। इरफान डायरी चयो आहे त मुख़्तलिफ़ ज़िलनि अंदरि शागिर्दनि खे स्कॉलरशिप ॾियण सां गॾु तालीमी जागरूकता प्रोग्राम कराया वेंदा। हैदराबाद में नाजिया शागिर्द तंज़ीम निशात जे मरकज़ी काउंसिल जो मरकज़ी सदर इरफान डायरी जी सदारत हेठि इजलास थियो, जंहिं में मुख़्तलिफ़ ज़िलनि जे उहिदेदारनि शिरकत कई। इजलास में कराची, हैदराबाद, बद्दीन, शहीद बेनज़ीराबाद सां गॾु दादू, लाड़काणो, कंबल, शहदाद कोट ऐं नौशरो फिरोज़ जे उहिदेदारनि छमाही प्लानिंग पेश कई। इजलास में समूरनि ज़िलनि जे उहिदेदारनि पारां हलंदड़ साल खे तालीमी साल करे मल्हाइण जो वचन कयो वियो, जॾहिं त समूरनि ज़िलनि जी प्लानिंग मंज़ूरी ॾिनी वई। उन मौक़े ते ख़िताब कंदे मरकज़ी सदर इरफान डायरी चयो त निशात तालीमी मैदान में सदाईं अॻु वधी रही आहे। हिन साल खे तालीमी साल करे मल्हायो वेंदो। हुन वधीक चयो त मुख़्तलिफ़ ज़िलनि में शागिर्दनि खे स्कॉलरशिप ॾियण सां गॾु तालीमी जागरूकता प्रोग्राम पिणु कराया वेंदा। इजलास में मरकज़ी उहिदेदार सलीम साहिल जुणेजो, सुहेल जुणेजो, अजमल फुरडो, बशीरुद्दीन जुणेजो, मोहम्मद यासीन टालपुर ऐं ॿिया अॻवान मौजूदु हुआ।